सिंध जे अदीबनि, तइलीमी माहिरनि, स्कॉलरनि मुतालबो कयो आहे त तरक़ी पसंद अदब जे महमार मोहक़िक़ मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी जे नाले सां रिसर्च सेंटर क़ाइमु करे संदसि कम खे अॻिते वधायो वञे। बज़्म रूह-रियाण पारां नामियारे आलम, अदीब, शाइर, नक़ाद, मोहक़िक़ मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी जी 48 वरसीअ जे मौक़े ते सिंधी ॿोली अथॉरिटी जे नबी बख्श बलोच हाल में कोठायल ग़ुलाम मोहम्मद गिरामी अदबी कॉन्फ्रेंस में क़रारदाद पास कंदे घुर कई वई त ग़ुलाम मोहम्मद गिरामी जो अणछपियल मवाद छपिराए सिंधी अदबी बोर्ड जो ढगे वारो लोगो बहाल कयो वञे। आलमनि, अदीबनि, शाइरनि सिंध यूनिवर्सिटी खां घुर कई त सिंध यूनिवर्सिटी में मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी रिसर्च सेंटर क़ाइमु कयो वञे। सिंधी ॿोली अथॉरिटी, सिंधी अदबी संगत ऐं गिरामी अकेडमी जे सहकार सां कोठायल ग़ुलाम मोहम्मद गिरामी अदबी कॉन्फ्रेंस में प्रोफेसर डॉक्टर काज़ी खादिम, ताज जोयो, एडवोकेट यूसुफ लिगारी, नफ़ीस अहमद नाशाद, प्रो वाइस चांसलर प्रोफेसर सैयद अज़हर अली शाह, आज़ाद अनवर कांदड़े, प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो, इदरीस जतोई, जब्बार तासीर सुमरे, सलीम चन्ना, वाहिद कांदड़े ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त गिरामी साहब जूं सिंधी अदब में वॾियूं ख़िदमतूं आहिनि। अदीब हिकु हंधि गॾु थियनि त सियासत ज़रिए मसइला हल कराए सघजनि था। हिन वक़्तु असांखे गिरामी जहिड़नि राइटरनि जी ज़रूरत आहे। हिननि चयो त ग़ुलाम मोहम्मद गिरामी खे असांजे इदारनि विसारे छॾियो आहे। गिरामी साहब जे मवाद खे छपिराइणु सिंधी अदबी बोर्ड जो कमु आहे। हिननि चयो त ग़ुलाम मोहम्मद गिरामी जहिड़नि आलमनि, अदीबनि रत सत ॾेई सिंधी ॿोलीअ खे बचाइण में अहम किरदारु अदा कयो। उन मौक़े ते क़ौमी शाइर ख़ैर मोहम्मद आशिक़ सोलंगी, शेरल गोपांग, तालिब बंबरे शेर ॿुधाया। आख़िर में घुर कई वई त कारूंझर ऐं ख़ारसर सिंध जो क़ौमी विरसो आहे। उन जी सॼे इलाइक़े खे हेरिटेज में शामिलु कयो वञे। इंसाफ़ सां दौलत खे बराबर जे विरहायूं दुनिया।